दादा हेला यार गाल बुध बरसात में ॾाढियूं मौसम खाते यार ॿुधायूं गई हा बाबा पोइ तो कुझु पंहिंजी तयारी कई आहे न पोइ असां ग़रीबनि जा ढव थी वेंदा सफ़ा तव्हां ग़रीबनि जा वॾा ढव थींदा असांजो अञा बुख खां लथी आहे मां 7 कोठा ठाहिराया हुन में राशन पाणी सभु रखंदुसि असांजो बि हक़ आहे न वोट ॾियूं था असांजो महिल हक़ आहे न 22 में ढव थिया मतलबु कोन ईंदव या बाबा हिनमहिल आसरो ई कंहिं शइ जो न कयो दाल इहा जेकी ख़राबु आहे न उहा बि कान मिलंदव छो भला यार ईअं त न कयो ग़रीब माण्हू जो बि हक़ आहे त वोट वठी वरितो एसिन में हलंदा आहियूं पोइ ॾार चो त असां पंहिंजूं गाॾियूं तो मटाईंदा छो गाॾी त मचाइणी पवंदी न बाबा ग़रीबनि जो असां छिको खणां ग़रीबनि जो असांजो असां पुराणी दाल पचंदी असां खाऊं उहा बि असां खाईंदासीं वञ पोइ त कार इहो कारी आहियूं बोला बाबा भले ॿोड़े तारे रखे मुंहिंजी कहिड़ी अक ते बुख मर असां घरां मां राशन खपे उन मुंहिंजो असांजो गुज़र थी वियो भाउ मुंहिंजी 50 एकड़ ॿनी पई आहे उहा सुकी जी सड़ी तोखे छा आहे सड़ी वेंदी सड़ी बोला मुंहिंजे अबे जी काहे न भले सड़ी सुकी वञे बाबा चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो हिनखे वधि में वधि लाइक कयो शेयर कयो असां ग़रीब माण्हू आहियूं मथे खणो असांखे